जो नाम उच्चार मनड़ा राम जो नाम उच्चार राम जो नाम उच्चार मनड़ा राम जो नाम उच्चार राम जो नाम उच्चार मनड़ा राम जो नाम उच्चार राम जो नाम उच्चार मनड़ा सब दुखड़ा टड़िया तू भी दुखड़ा टार मनड़ा राम जो नाम उच्चार दोखिन जा सब दुखड़ा टड़िया तू भी दुखड़ा टार मनड़ा राम जो नाम उच्चार राम जो नाम उच्चार मनड़ा सतनाम साखी सतनाम साखी
सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं ऐं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। भगवान जो नालो सदाई आनंद वारो आहे। जेको भी परमात्मा जो नालो जपींदो उन जे जीवन में आनंद थींदो आहे। साईं जन लिखनि था त ही परमात्मा जो नालो आहे न, तूं बि जपे ॾिस। जंहिं जंहिंखे फ़ाइदो पियो आहे, जंहिं जंहिं जपियो आहे उनखे फ़ाइदो पियो आहे। पर भले कंहिंखे बि फ़ाइदो पियो आहे, कीअं बि पियो आहे, तूं बि कुझु उहो नाम जप। तोखे बि अहिड़ो फ़ाइदो पए, तोखे बि आनंद अचे, तूं बि जीवन में उहो आनंद हासिल कर। अहिड़ो परमात्मा जो नाम तूं बि जप। प्रेम सां चओ श्री राम। मनड़ा राम जो नाम उचार। पंहिंजे मन खे सम्झाईंदे चवंदा मन तूं बि वही उहो परमात्मा जो नाम जपी न त ॾाढो सुठो। दुनिया में सुखनि जी खाण उहो ई आहे। राम सदा सुखकारी आहे, महिमा जंहिंजी भारी आहे। उन राम नाम जी महिमा जेतिरी कजे ओतिरी थोरी आहे। ही जेतिरो बि कुझु ॾिसो था न, इहो सभु उन नाम जी महिमा आहे। प्रेम सां चओ श्री राम। इहे महिमा कंहिंजी केतिरी लिखबी आहे। जे वॾ किया ते वॾ आप। गुरु नानक साहिब लिखियो आहे त उहो परमात्मा केतिरो वॾो आहे कि जेॾो हुन ही एतिरो कमु कयो आहे। जेतिरो हुन ही संसार ठाहियो आहे, जेतिरा ई ब्रह्मांड ठाहिया अथई, जेतिरा ई भक्तनि जा वेही कम कया अथई, जेतिरा जेतिरी हुन जूं साखियूं आहिनि, उहो सभु परमात्मा जो एॾो वॾो आहे। एतिरो उन परमात्मा जो नाम आहे। जे वॾ किया ते वॾ आप। जेतिरो वॾो हुन कुझु कयो आहे ओतिरो। ईअं संसार में बि असां सम्झणु चाहियूं भई हीउ माण्हू कहिड़ो आहे, केरु आहे। चई हिन खे फलाणी फैक्ट्री आहे, फलाणो दुकानु आहे, फलाणो मकानु आहे, अहिड़ी ज़मीन अथसि, हेतिरो हीअं अथसि, दुनिया जूं ॻाल्हियूं ॿुधाए पियूं आहिनि। पोइ चयो भई जेतिरो इहो चयो न, इहो त अञा कुझु न आहे, अञा बि अथसि। एतिरी हुनजी महिमा करे सघिबी आहे त परमात्मा हीउ संसार ठाहियो आहे। संसार में जीव जंत ठाहिया अथई। उन्हनि जीव जंतनि खे सभिनी खे सुख सां आनंद सां रखे थो। जेको नाम जपे थो उनखे ऊंचो करे थो। इहा परमात्मा जी वॾाई आहे। एतिरो परमात्मा जो शान आहे ऐं उहा परमात्मा जी महिमा आहे। प्रेमी जेके परमात्मा जा उनखे ॾाढी प्यारी आहे। तूं बि उन परमात्मा जे नाम खे दिलि में धार। परमात्मा जो नाम जप त तुंहिंजे जीवन में बि आनंद थींदो। जंहिं बि परमात्मा सां प्रेम कयो आहे, नींहुं लॻायो आहे, नातो रखियो आहे, वास्तो रखियो आहे, उन जम जो खातो ख़तमु थी वियो आहे। हाणे तूं बि हिकिड़ो कमु भॻवान जो कमु कर। भॻवान जो नाम जपे पंहिंजे जम जे खाते खे वारे छॾ। वॾी ताक़त आहे। तव्हां हींअर ख़ाली धन जी ताक़त ॿुधी आहे। जेको कूओ त कॾहिं धन हुजेसि या न हुजेसि, टके जो ॼाण बि कोन अथसि त भई लख रुपया आहिनि की करोड़ रुपया आहिनि। नोट जी ख़बर आहे। नंढा ॿार ईंदा आहिनि, हुनखे पुछंदा घणे जो नोट आहे त हुनखे ख़बर आहे, मूंखे ख़बर न आहे। घड़ी पाईंदा आहिनि, टाइम ख़बर आहे, ख़बर कान्हे। पर भई सम्झो भई नीति शास्त्र में कंहिं ॻाल्हि खे सम्झाइण लाइ सम्झायो भई उनखे बि बल थिए थो धन जो। धन जो बल भले हुजे, भॻवान जो बल घणो थिए। हिकिड़ो पुछां थो तव्हां खां, धन आहे जंहिंजी ख़बर कान्हे, जेको कॾहिं ख़र्चींदो कोन्हे। भई कुएं खे मां लख छा करोड़ छा अरबे रुपया ॾेई छॾियां, और चऊंसि था भई छोला वञी ॿाहिरि 15 रुपए या 50 रुपए जी प्लेट खाई अच, कंदो? उनखे सॼो संसार फ्रीअ में आहे। कहिड़ो बि दुनिया जो पदार्थ खाए। ऐं धन जी उनखे ॼाण बि कान्हे। न उनखे हिकु अंक ईंदो आहे, न उनखे 10 ईंदा आहिनि, न उनखे 100 1000 लख करोड़ कुझु न ईंदा आहिनि। पर एतिरे क़दुरु बि सम्झो कीअं कंहिं न कंहिं ॻाल्हि ठाही सम्झाई। पर भई धन जी एतिरी ताक़त आहे। पोइ असांजा संत आहे, रुपया हुजनि या रेजा, पिस्ता हुजनि या नेजा, पंहिंजा हुजनि या ॿिए जा, करदास जे हवाले। उन जी ताक़त केतिरी थी आहे। पैसा माण्हू खे गॾु न हूंदा आहिनि, बैंक में पिया हूंदा आहिनि, कंहिंजा भई लाकर में पिया हूंदा आहिनि, उनजो कुझु ईंदो वेंदो बि न आहे। पर माण्हू खे ताक़त सम्झ में हूंदी आहे न, मूंखे हेतिरी आहे। मन में इहा ॻाल्हि हूंदी आहे। कुएं खे भले मन में हुजे न हुजे, पर कीअं थो चढ़े। चवण जो मतिलबु आहे त राम धन जी ताक़त एतिरी आहे, हिन जी ताक़त एतिरी आहे, हिन जी ताक़त एतिरी आहे, मन जी ताक़त एतिरी आहे, ॿुधी जी ताक़त एतिरी आहे। मुंहिंजी ताक़त केतिरी आहे मूंखे ताक़त। माना राम नाम खे ताक़त केतिरी आहे, इन जी असांखे ॼाण ई कान्हे। छो असांजी नज़र ख़ाली हेसि ताईं आहे, धन ताईं नज़र असांजी आहे। धन खां वधीक आहे न, पर धन खां वधीक
जेके माण्हू नेताऊं ठहनि था पंहिंजे सत्ता जे पुठियां था पवनि, पर उहे सत्ता खां पोइ बि सत्ता जे पुठियां बि छो पिया, चई धन लाइ पिया। त मुसीबत थी। धन कमाए धन जी ताक़त सम्झी उन खां ॿी ताक़त वधीक आहे, उहा छॾे वरी घटि जे पासे माण्हू छो थो हले। माण्हूअ खे असांजी ॿुधी जेका आहे न उहा ख़ाली अॻिते जीअं टार्च ॿरंदी आहे, साम्हूं रोशनी वेही वरी घटिजी वेंदी आहे, वरी वेंदी आहे वरी घटिजी वेंदी आहे। असांजी ॿुधी ज़्यादा कमु नथी करे। असां पैसे खां धन ही को धन धन भाकत है सब जन, धन बिन कहें यह धन वाले को है कहे सब ये धनवान है। धन खे ई धन धन चवंदा आहियूं, इन खां वधीक कुझु सम्झंदा ई न आहियूं। पर भई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, धन तव्हांखे लख हुजे करोड़ हुजे, उमिरि न हुजे पोइ छा कंदा? धन आहे छाजे लाइ आहे? न पाण खाए, अहिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि पाण बि न खाईंदा आहिनि, परिवार वार खे बि खाइण न ॾींदा आहिनि, ख़ाली पेतीअ में पिया हूंदा आहिनि, बैंक में पिया हूंदा आहिनि, तिजोरीअ में पिया हूंदा आहिनि, ज़मीन में या लॉकर्स में पिया हूंदा आहिनि। उन मां छा मिलंदो? साईं सर्वान महाराज हूंदा, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। हिकिड़ी ॻाल्हि पिया ॿुधाइनि, भई हिकिड़ो भाई हो, उन सोन जूं गेनियूं गॾु कई। जेतिरा बि थोरा घणा कमाए पैसा, थोरा पैसा गेनी वठी रखी छॾे, हिकिड़ी देग ज़मीन में पूरे छॾी, उन में गेनियूं विझंदो वेंदो हो। हाणे रोज़ु उथी उनजी आरती कंदो, अगरबत्ती कॾहिं उन मां कढे ई कान, विझंदो वेंदो हो, कढंदो न हो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो कोई उनजो दोस्त आहे, उहो अंदरि कोई ही पूॼा पियो करे, धन जी आरती पियो करे, त उहो अंदरि घुसी वियो, कड़ो ॾियणु भुलिजी वियो हूंदो, न थींदो आहे कॾहिं कॾहिं माण्हू भुलिजी वियो, त उहो अची वियुसि। उन मथां एतिरो तपी वियो जंहिंजी का हद न आहे। आयो त छा थी पियो, भाउ माण्हू आहे, पर न हिन खे लॻो हिन मुंहिंजो धन ॾिसी वरितो आहे, हुनखे ॾाढो घटि वधि ॻाल्हाई। त हू त माण्हू सुठो हो, पर सुठो वरी कंहिंखे मान सम्मान थींदो आहे न, हिन एॾो बेइज़ती कयईंसि जंहिंजी का हद हू सही न सघियो। चई हिनखे हिन धन जो अपमान आहे, बि हिनखे सिधो थो कयां। राति जो सिंग खोटी, सिंग सम्झो था, गुफ़ा अंदरि छा चइबो आहे, अंदरियो अंदरि सुरंग, अलाए छा चइबो आहे, अंडर वाई सेंध लॻाई, सेंध त हुनखे गोलो बि भित खे खोटे, हुनखे बि चइबो आहे, पर सम्झो हुन ज़मीन खोटे अंदरां ई अंदरां रस्तो कढे, ऐं उन रस्ते मां उहा देग वटि पहुतो, देग मां सभु कढी करे गेनियूं ऐं ओतिरियूं ठिकरियूं भरे आयो। ठिकरियूं सम्झो था छा थींदियूं आहिनि? ठिकरियूं मिटीअ जूं, भॻल मटको हुजे, कोई बि भॻल बर्तन हुजे, उहो ठिकरियूं भरे आयो। हाणे हीअ त खणी हली वियो, वरी ख़बर ई कान पई हिनखे। सुबुह जो उथे, सनानु पाणी करे ऐं अगरबत्ती ॿारे ऐं ढक खोले त छा ॾिसे, रंग साॻियो ई आहे, गेनियुनि जहिड़ो। ठिकरियूं बि ओड़ियूं ई आहिनि, पर ठिकरियूं आहिनि, गेनियूं कान आहिनि। वठी रड़ियूं कई, मरी वियुसि, लुटिजी वियुसि, रोड ते अची वियुसि, हीअं थी वियो, ॾाढियूं पाण खे रड़ियूं वाका करे एॾा कई त सॼो ओड़ो पाड़ो गॾु थी वियो। चई छा आहे? चई ॾिसो ई छा आहे? चई ठिकरियूं आहिनि, ॿियो छा आहे? चई न इहे सभु गेनियूं हुयूं। चई पर तूं खाईंदो पीअंदो त कोन, ऐं असांखे लॻे त कोन भई तोखे कोई देग भरियल गेनियुनि जी आहे, लॻंदो त भिखारी आहीं। चई ईअं ई त गेनियूं गॾु कयूं आहिनि, दुनिया में खाइजो न, छा चयमि? हा पीजो न, खाराइजो न, ॿारनि बचनि खे ॾिजो न, कपिड़ा सुठा पाइजो न, किथे अचिजो वञिजो न, ख़ाली भई पैसा सुको फुल्को खाई ऐं पैसा गॾु करे ऐं मरी वञिजो। छा चयमि? मनुष्य जनम छो मिलियो आहे? इन लाइ भई सोन जी गेॾियूं गॾु कयो, पाण बुखिया मरी वञो, न पायो न खाओ न ॾियो न वठो, न शान न मान, ख़ाली सोन पैसा गॾु करे, लख करोड़ रुपया गॾु करे बैंक में रखी वञिजो। मुंहिंजे पुट खे मिलंदा, पोइ तव्हांजे पुट खे मिलनि या न मिलनि पतो न आहे, छाकाणि त हुनखे पंहिंजो भाॻ हूंदो, भाॻ में हूंदसि त मिलंदसि, न हूंदसि त न मिलंदसि। पर तव्हां पैसा गॾु करे मरी वञिजो, कुझु कतबु न आणिजो। छा चए? माण्हुनि जो जीवन ई आहे। मां चवां को बतो सुबतो कोन थो, पर हिकिड़ी वीचार जी ॻाल्हि आहे, भई कमायो था त कुझु त कमायो, कुझु त कमाणियो। साईं जिन चवंदा हुआ
भाई 12 महीना थींदा आहिनि त 12 महीना कमाइबो न आहे ऐं हूअं ई धंधो 12 महीना हलंदो न आहे। जंहिं महीने में धंधो थधो हुजे, जंहिं महीने में धंधो माठो हुजे, उहो थोरो घुमी फिरी अचिजो न। 11 महीना कमायो ऐं हिकिड़ो महीनो घुमी खाई लय कयो, पैसा गॾु करे मरी वञो। ईअं त हिकिड़ी ॻाल्हि आहे सुठी, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। मुंहिंजी हिकिड़ी सलाह आहे तव्हांखे, पैसा सभई गॾु कजो, ज़मीन में पूरजो, कुएं खे विहारे वञिजो, भले उहो कंहिं संत खे वञी तंग कंदो। छा चयां? पैसा गॾु करे ज़मीन में पूरजो, कुएं खे ॾिजो, पुट खे न ॾिजो, धीअ खे न ॾिजो, खाइजो न, पीजो न, कंहिं कमु न आणिजो। छा कजो? हा, इहो कमु सुठो आहे। प्रेम सां चओ श्री राम। अलाए छा थी ॿुधायां, कहिड़ी हा छा थी ॿुधायां? जी राम नाम जो चओ, छा था ख़बर ई कोन थी पए। मां तव्हांखे हुन देग वारे जी ॻाल्हि पे ॿुधाई त उहो गॾु करे पैसा जो चई, मां ईअं ई त गॾु कयूं आहिनि। तव्हां बि जीवन में पैसा भले गॾु कजो पर कमु न आणिजो, त इन मां फ़ाइदो छो? माण्हू शइ कमु आणे, उहो शइ हुजे त उनखे वरी कमु आणणु खपे, कंहिं न कंहिं कतब आणणु खपे, सुठे पासे लॻाए वञो, जेकी कमायो सो खपाए वञो। त पोइ हिकिड़ी वीचार जी ॻाल्हि आहे, ईअं नथो चवां भई कहिड़े पासे बि खपाए, जंहिं पासे दिलि लॻे उहो, पर रखण मां कोई फ़ाइदो न आहे। रखण सां रख थींदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। त हुन प्रेमीअ बि चयो, मां ईअं ई गॾु कया पैसा, खाईंदो कोन हुउसि, पीअंदो कोन हुउसि, पाईंदो कोन हुउसि, कंहिंखे ॾींदो वठंदो कोन हुउसि। जीअं भई धंधो थिए, थोरा पैसा कमाया, वरी उन जी गेनी वठी हिन में गॾु कया। चई पोइ तूं छा करी आहे उन मां? चई कयां कुझु न, रोज़ जी आरती कंदुसि। त हिकिड़ो ॿुढड़ो चई, पोइ घबराई छो थो? चिंता न कर, तोखे उहे कमु त आणा कोन्हनि, ठिकरियूं बि कमु न ईंदई ऐं गेनियूं बि कमु तोखे न ई अचनि। हा, आरती करे तो, जहिड़ी ठिकरियुनि जी आरती कंदे तहिड़ी गेनियुनि जी कंदे, ओड़ी ठिकरियुनि जी आरती करे छॾ, ॻाल्हि पूरी न थी वई। हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि आहे, आरती करणी आहे न, ॿियो त कुझु आहे कान। पोइ या ठिकरियुनि जी करे या गेनियुनि जी करे छा फ़र्क़ु पवंदो? अञा भई कंहिंखे उहो कमु आणणो हुजे हा, कंहिंखे ॾिए हा, वठे हा, कंहिं सुठे कम में लॻाए हा, त पोइ ठीकु आहे। माण्हू पैसा जोड़े छॾे वञे, जोड़ जोड़ के मूज़ी मर गए, मौज मौज लई लफंगे ने। अञा हिकिड़ी वरी कुएं जी ॻाल्हि संत ॿुधाए, मूंखे बि कुओ ई पियो यादि अचे। ॿी ॻाल्हि त ॿुधायां, प्रेम सां चओ श्री राम। खोद खोद के कुएं चूहे मर गए, मौज लई भुजंगे ने। भॻवान कुआ बि ठाहिया आहिनि ऐं नांग बि ठाहिया अथई। नांग मरी वियो हूंदो त कुओ धन जो मालिक बणिजी वियो, न त कुएं खे किथां ईंदो? नांग त धन जे कोई सेठ हूंदो, पैसा गॾु कया हूंदई, मरी करे नांग थियो हूंदो, वरी नांग मरी वियो त वरी कुओ थी वियो। वरी ॻाल्हि ओतिरी आहे। प्रेम सां चओ श्री राम। हाणे नांग खे भॻवान जी हिकिड़ी अहिड़ी कुदरत आहे, सभिनी खे भोजन ॾींदो आहे, सभिनी जो पेट पालींदो आहे। उनजो नालो आहे विश्वंभर। सॼे विश्व जी भरण पोषण कंदो आहे। उहो विश्व में सॼे में रही करे ऐं सभिनी जी पालना कंदो आहे। चई हाणे नांग आहे, एॾो लंबो थिए थो ऐं अञा वॾो लंबो, केतिरो लंबो नाम त कान ॾिठो आहे। नांग लंबो केतिरो थींदो आहे? जेतिरो सम्झो हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आहे। कोई नेट जेतिरो थींदो आहे ऐं कोई वरी हले ई हल, उनजी जिते वरी सेट थिए उते थिए। ॾाढो पर वॾो वॾो लंबो थींदो आहे नांग। हिकिड़े चई नांग केतिरो लंबो थींदो आहे? सुरसा जो मुंहुं केतिरो हो? सुरसा नांगनि जी माउ हुई, उनजो मुंहुं केतिरो हो? शत योजन ते ही आनन कीना, अति लघु रूप पवन सुतलीना। नांगनि जी माता सुरसा हुई। हनुमान जी बुद्धीअ जो ऐं बल जो परीक्षण करणु आई हुई। उनखे पुछणु आई, सम्झणु आई त केतिरो अथसि। जेको भई वञे थो लंका में त कहिड़ो ॿूटो ॿारींदो, सुठो कंदो ख़राबु कंदो, पहिरीं माण्हू हर को चेक कंदो आहे। अॼुकल्ह चेक बेक गुम थी विया।
अॼु खाली बैंक जा चेक रही माण्हुनि जी चेकिंग गुम थी आहे असां ध्यानु रखूं ई कोन कंहिं ॻाल्हि जो सभु ॻाल्हि गुम थी वेंदी आहे प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी त उन 100 योजन माना 400 कुह 400 कुह माना 800 माइल 800 माइल माना 1200 किलोमीटर हितां खां वठी केसि ताईं हितां खां फतेहपुरा ताईं 1200 किलोमीटर थींदा आहिनि केसि ताईं थींदा आहिनि हरिद्वार ताईं हलूं हा न हितां खां सिधी हरिद्वार ताईं गाॾी वञे एतिरो वॾो नांग ॾिठो अथव न त रेल जो पटरो रेल जी पटरी त आहे न हिन खां वॾी आहे एॾो वॾो वात हो पोइ वधो हो कोन ओतिरो न मुंहुं कई मां चयो कीअं कयो हुन जी जॻह किथे आहे समुंड में को खोट आहे 400 को भई समुंड आहे उन में 100 योजन कई त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे कोई नड़ंदो वड़ंदो त कोन किथे किथे अटकंदो वटकंदो त कोन न सम्झ में न अचे त अहिड़ी ॻाल्हि पुछिजो भले मूंखां पर आउं चवंदो सत्संग ॻाल्हि वरी मूंखां पुछिजो न हिते ई ॿुधो त फिटी करे वञिजो खणी वञण जी ज़रूरत कान्हे मथियो सूर किथे बि खणी वञिबो न आहे छा चयमि वीचार करण जी ॻाल्हि आहे प्रेम सां चओ श्री राम त नांग केतिरा लंबा थींदा आहिनि ख़बर न आहे हाणे सम्झो कोई 10 फुट नांग लंबो हुजे 20 फुट लंबो हुजे ठीकु आहे न त उहो हीअं सिधो त हली वञे वापसि कीअं अचे बैक गियर लॻंदो आहे नांग जो हीअं वञी अॻियां त वापसि कीअं अचे कार में त थींदो न बैक गियर थींदो आहे हा न ऐं नांग खे किथां लॻे बैग पुछड़ी हलंदो छा हीअं ई पुठियां पुठियां हले तिरकी सघे भॻवानु चयो यार न अथई तोखे बैक गियर त आउं तुंहिंजे बैक में बि आहियां मुंहिंजी सभिनी खे बैक आहे माना मुंहिंजी सभिनी खे सपोर्ट आहे ऐं बैक मां कंहिंखे ॾींदो न आहियां माना भॻवानु कंहिंखे पुठी न ॾींदो आहे पर सभिनी जे बैक में हूंदो ई आहे छा चए तव्हांजे पुठीअ में भॻवानु आहे तव्हांजे पुठियां भॻवान जो हथु आहे पर तव्हांजे पुठियां भॻवान जी पुठी तव्हां न ॾिसी सघंदा कॾहिं छो भॻवानु सदाईं साम्हूं हूंदो आहे जेॾा ॾिसो तेॾा साम्हूं आहे भॻवान जी पुठी असांखे न ॾिसणु ईंदी आहे असां ई भले भॻवान खे पुठी ॾींदा हुजूं अहिड़ा ई आहियूं न सुपात्र पुट आहियूं भॻवान जा पुट असां सुपात्र आहियूं भॻवान खे पुठी ॾेई सघंदा आहियूं पर भॻवान जी पुठी असां सही सघंदासीं कोन उहो ॾींदो त असां मरी वेंदासीं इन करे भॻवानु असांखे पुठी न ॾींदो आहे रावण राम खे पुठी ॾींदो हो छा चए रावण राम खे पुठी ॾींदो हो पर राम खे चई तूं मूंखे पुठी ॾिजां न छा मां त जीव आहियां तूं पुठी ॾींदे मां मरी वेंदुमि ऐं तोखे पुठी ॾींदुमि त मूंखे कोई फ़र्क़ु न पवंदो त तव्हां सभई केरु आहियो भॻवान खे पुठी ॾियण वारा भॻवान खे यादि कंदा आहियो नाम जपींदा आहियो ॾिसो था कीअं था जपियो ॾिसो ईमानदारी सां जपजो भाई बेईमानी न कजो पुठी न ॾिजो भॻवान खे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण श्री राम भॻवानु कंहिंखे पुठी ॾींदो न आहे त नांग खे बि बैक गियर लॻंदो न आहे छा चयमि
पोइ ते न हली सघंदो आहे। हा हिकिड़ी ॿिम ई भला हूंदी आहे, उहा अॻियां पोयां हली सघंदी आहे, बाक़ी नांग न हली सघंदो आहे। कूओ वरी छा कंदो आहे, चवंदो आहे मां जो किथे घर ठाहियां, बिल में अंदरि वञा, पुठियां नांग अचे मूंखे खाई वञे त पोइ, वरी अंदरि गर्मी लॻे त पोइ, इन लाइ पंहिंजे हिकु बिल मां 4 रस्ता कढंदो आहे, हिन पासे बि कढंदो आहे, हिन पासे बि कढंदो आहे, हिकिड़ो मां वरी कूए जो घरु ॾिठुमि, मुंहिंजो बि मथो ॾाढो ख़राबु आहे, हाणे छा थो वञी ॾिसां, कोई अमेरिका जी बिल्डिंग ॾिसण न वियुमि, कूए जो घरु, 12 रस्ता हा, घणा हा, वरी दिल्लीअ में ॾिठुमि त 12 पुलूं, हिकु पुल खे 12 पुलियूं आहिनि, 12 हिकु पुल ते वञण जा 12 रस्ता, पुल ते जेका उहा कश्मीरी गेट ते आहे या अलाए किथे धोला कुआं ते आहे, 12 रस्ता। मां चयो यार हिसाब किताब कूओ असांखां तिखो, दिल्लीअ में त हाणे 12 रस्तनि जी पुल ठही आहे, पुल ते वञण जा ऐं वञण लहण जा 12 रस्ता एतिरा, वरी सभिनी हिकिड़ो रस्तो मुंहिंजी वञे पोइ सिर ई विसली, पर कूए जो वरी सिर न वञे, अलाए कहिड़ो हिसाब सेंटर रखियल हो, हिन में वञे, हिन में वञे, हिन में वञे, हुन में वञे, 12 रस्ता हुनखे हुआ। न मां सची ॻाल्हि थो ॿुधायां, मूं ॾिठो हो, प्रेम सां चओ श्री राम। हाणे नांग चवंदो आहे मूंखे बुख लॻी आहे, पोइ वञे की हिन में बिल में घुसां त कूओ किथे त हूंदो न, कहिड़े बि मां वञे ईंदो त सेंटर ते, नांग वञे कूए खे ईअं वञी सुम्हियो पियो त चुप करे खाई वठंदो आहे। हाणे हुनखे 11 रस्ता खुलियल अथसि, कहिड़े पासे बि वञी हली, कंहिं पासे घुमण जी, बैक गियर लॻाइण जी घुर्ज कान अथसि, ठीकु आहे न, त खोद खोद के चूहे मर गए, मौज लई भुजंगे ने, ठीकु आहे न। ऐं ईअं बि आहे, ऐं ॾीओ ॿरी ॿरी ख़तमु थियो, पतंगो कुझु मिड़ई हुन में पंहिंजो आनंदु वठी वठंदो आहे, या भई भृंग आहे ख़ुशबू गुल जी वठी वठंदो आहे, इन्हनि खे मौज आहे, भृंग खे मौज आहे, भंवरे खे सम्झो मौज आहे, कहिड़े बि गुल जी ख़ुशबू वठे ऐं पंहिंजी मौज सां घुमंदो आहे, आनंदु वठंदो आहे। ऐं असां कीअं हूंदा आहियूं, पैसा गॾु करे वञूं, पोइ जंहिंखे खपे खाए, जंहिंजे भाग में हूंदो सो खाईंदो, भाई असांजे भाग में ई आहे नी कान, असांजे भाग में आहे ख़ाली गॾु गॾु करे मरी वञूं। जीअं भई बैल हूंदो आहे, कमाए कमाए करे ऐं हुते पूरो थी वेंदो आहे, उहो वीचारो खाईंदो त ओतिरो गाहु ई आहे, उहो भई मालिक पूरो ॾिए न ॾिए। बैल खे या ऊठ खे या जेके इहे पालींदा आहिनि जानवर, उनखे मालिक जेतिरो ॾिए न ॾिए, घोड़े खे भले डांगे में घुमाए करे सॼो शहर घुमाए वठे, पर ॾींदुसि त ओतिरो ई गाहु न। तीअं असां बि घोड़े वांगुरु, गॾह वांगुरु, उठ वांगुरु, बैल वांगुरु आहियूं, पंहिंजो कमाए छॾे वेंदा आहियूं, पोइ जेको मालिक थिए उन शइ जो, उन धन जो जेको मालिक थिए, पर वीचार करण जी ॻाल्हि आहे। प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। धन जे पुठियां सिर न विञाइणो, धन मां कुझु कमु वठिणो, धन जो केतिरो बल आहे असांखे ख़बर आहे, पर धन खां पोइ वधीक ॿिया बि बल घणेई आहिनि। धन माण्हू हूंदो आहे, उहो वरी कहिड़े न कहिड़े पासे पियो खपाईंदो आहे, पर धन मां सुख केरु वठे उनजी क़ीमत ज़्यादा आहे, धन गॾु करण वारे जी क़ीमत कोन्हे, धन खे खपाइण वारे जी क़ीमत ज़्यादा हूंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। जीवन में जीअं न धन आहे, तीअं हिकिड़ो सचो धन बि आहे। हीउ धन ॿाहिरियों इते ई रहिजी वेंदो, अॻिते न हलंदो, पर हिकिड़ो राम नाम जो धन आहे, इहो वरी सदाईं असां सां गॾु हलंदो। चोर खे जेकर दिलि थिए न मां हिन राम जो नाम जो धन लूटियां, त लूटे सघंदो कोन्हे, पर जे लूटींदो त भाग वारो बणिजी पवंदो ऐं मालिक खे कोई तकलीफ़ न थींदी। संतनि महात्माउनि वटि राम नाम जो धन हूंदो आहे, पाण बि रखंदा आहिनि, पाण बि सुख वठंदा आहिनि, पाण बि आनंद में रहंदा आहिनि, ऐं वरी सभिनी खे ॿियनि खे विराए बि ॾींदा आहिनि। ऐं केरु जेकर खणी वञे त चवंदा आहिनि बाबा असां त राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं, लूट ना चाहो लूट लो प्यारो, मैं शोर मचाऊं, असां रेडियो लॻायूं भाई खणी वञो, कोई चिंता न आहे। कंहिं संत वटि धन हुजे न राम नाम जो, उहो खणी अचिजो, बाबा जी जो जेको सिट खाली ॿुधाइनि। किसी दरवेश के दिल का खजाना लूट लेना, किसी दरवेश के दिल का खजाना लूट लेना, कहीं को चोर ना डाकू तराना लूट लेना, कहीं को चोर ना ठिकाना
सच्ची ॻाल्हि आहे, राम नाम जो धन खणो न खणो, इहे दरबारी वञी खणो, पर जेको रहंदो उनजी थींदी न, जेको वेंदो हली उनजी न थींदी। हिते वेठा हुजो आनंद सां भॻवान जो वेही नाम जपियो, सुबुह जो अचो शाम जो अचो, जेको घणो ईंदो उहो दरबार जो हिसो उनजो थींदो। ठीकु आहे, असांजो घर हेतिरो आहे, दरबारी तव्हांजी खणो। कहे को चोर ना डाकू ठिकाना लूट लेना है, को चोर ना डाकू ठिकाना लूट लेना, लूट लेना, लूट लेना, लूट लेना है। टे दफा ॼणो आहे, लूट लेना, लूट लेना, लूट लेना है किसी के दरवेश के दिल का खजाना, लूट लेना है किसी दरवेश के दिल का खजाना लूट लेना। पहले जा खिदमत करो दरवेश के दरबार की, वञी करे के दरवेश जी खिदमत करे, उनखे उनजी सेवा करे जहिड़े नमूने बि, ऐं पोइ उनजी जेका असली खज़ानो आहे ज्ञान जो, उहो जेको हासिलु करे कीअं मिलंदो आहे, भॻवान उनजो रस्तो संग थो ॿुधाए। गीता में बि इहा ॻाल्हि भॻवान ॿुधाई आहे, कंहिं संत जो दरवेश जो खज़ानो लूटणो हुजे कीअं, उनजी विधि आहे। तद्विद्धि प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिन। उहे तत्वदर्शी महात्मा तोखे ज्ञान ॿुधाईंदा। चवण जो मतिलबु उन्हनि महात्माउनि वटि जेको राम नाम जो खज़ानो आहे उहो असां हासिलु कयूं ऐं असांजे जीवन में सदाईं ख़ुशी आनंद मौज मंगल बहारी थी वेंदी। बोल श्री कृष्णचंद्र भॻवान की जय।